इस्लामाबाद में पाक चीन मुशावरती मैकेनिज़्म बाबति इजलास ॾेही वज़ीर इसाक डार चयो आहे त सी पैक ते समूरियूं जमायतूं हिक पिच ते आहिनि। सी पैक ॿितरफ़े लाॻापनि जो अहम थंभ ऐं ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार जो नओं विज़न आहे। सी पैक पाकिस्तान जी तरक़ीअ जो अहम मंसूबो आहे। माण्हुनि खे रोज़गार मिलंदो। चीनी वफ़द जो दौरो ॿिन्ही मुल्कनि विच में आला सतही राब्तनि जो हिसो आहे। चीनी वज़ीर लियो चियान चाओ चयो आहे त कुझु ॾींहं अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीन जो कामयाब दौरो कयो। पाकिस्तान ऐं चीन जी तरक़ीअ जी पॉलिसी ॿिन्ही मुल्कनि लाइ फ़ाइदेमंद हूंदी। पाकिस्तान ऐं चीन में मुआहिदनि सां तरक़ीअ जा नवां मौक़िया पैदा थींदा। सीड़पकारीअ लाइ सिक्योरिटी सूरतहाल खे बहितर बणाइणो पवंदो। सखर बैराज जे दरवाज़नि जी मरम्मती कम ऐं वधीक नुक़सान खां बचण लाइ अब स्ट्रीम खे ख़ाली करण जो फ़ैसिलो। समूरा दरवाज़ा खोलिया पिया। गेट नंबर 44 ऐं 47 खे पहुतल नुक़सान खां पोइ आपाशी खाते मरम्मती कम शुरू करे छॾियो। नारा रोड़ी खरपुर ईस्ट, खरपुर वेस्ट ऐं नॉर्थरन दादू राइस INW केनाल में पाणीअ जी फ़रहामी रोकी वई। आपाशी खाते मूजिब सखर बैराज मां निकिरंदड़ समूरनि केनालनि खे पाणीअ जी फ़रहामी ॿिन्ही दरवाज़नि जी बहालीअ ताईं मुअतल रहंदी। सखर बैराज जी बहाली ऐं जिदत आणण लाइ गेट नंबर 44 ऐं 47 समेत समूरनि दरवाज़नि खे तब्दील कयो पियो वञे। आलमी बैंक पाकिस्तान लाइ $535 मिलियन कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। आलमी बैंक जी पधिराई मूजिबि इहा रक़म समाजी तहफ़ुज़, मौसमी तब्दीली ऐं ज़राअत ऐं लाइव स्टॉक शोबे में इस्तेमालु थींदी। उन रक़म मां $500 मिलियन समाजी तंज़ीम वारे मंसूबे ऐं $135 मिलियन सिंध में ज़राअत ऐं चोपाई माल वारे खाते लाइ ख़र्च थींदा। वफ़ाक़ संजीदा थे 12 कलाकनि खां वधीक लोड शेडिंग क़बूल नाहे। किथे ईअं न थिए जो अवामी रद्द अमल कंट्रोल खां निकिरी वञे। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त बिजली सां लाॻापियल मसइला हल करण लाइ सूबाई हुकूमत मुकमल सहकार करे रही आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजा वाइदा पूरा न पई करे। हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं लाड़काने में CTD रीजनल कॉम्प्लेक्स क़ाइमु करण लाइ 2 अरब 80 करोड़ रुपए जी मंज़ूरी। सिंध ऐं पंजाब में ॾोह कंदड़ धारियुनि ख़िलाफ़ ट्राई बॉर्डर मैनेजमेंट सिस्टम जोड़ण जी हिदायत। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। सेफ सिटी प्रोजेक्ट कचे में धारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं CTD खे वधीक सहूलियतूं फ़राहम करण ते वीचारियो वियो। वॾे वज़ीर चयो आहे त एमरजेंसी रिस्पॉन्स व्हीकल हिन हफ़्ते अचणु शुरू थी वेंदियूं। कचे जी पुलिस एहलकारनि खे जदीद हथियारनि जी तरबियत ॾिनी वञे। 4 रीजनल कॉम्प्लेक्स जी अॾावत जो कमु तेज़ कयो वञे। महांगाई सचल अवाम खे बिजली जो हिकु वधीक झटको ॾियण जा सांभा। 1 जुलाई खां घरेलू वापेदारनि लाइ 1000 रुपए ताईं फिक्स्ड चार्जिस जी तजवीज़। माहवार 301 खां 400 यूनिट इस्तेमाल ते ₹200 फिक्स चार्जिस। 401 खां 500 यूनिट बिजली जे इस्तेमाल ते ₹400 फिक्स चार्ज जी तजवीज़। क़तई फ़ैसिलो वफ़ाक़ी सरकार कंदी। सिंध असेंबली में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की सालगिरह के मौके ते खेसि भेटा पेश करण वारो गडियल ठहराव मंज़ूर। निसार अहमद कोड़े ठहराव पेश कंदे चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत जी चैंपियन हुई जंहिं जमहूरियत लाइ कुर्बानियूं ॾिनियूं। जेल में कैद दौरान बेनज़ीर भुट्टो कॾहिं बि न झुकी जलावतनी ख़त्म करे मुल्क वापसि पहुती त पहिरें ॾींहुं मथस हमलो कयो वियो।
ऐं आख़िर हिकु ॾींहुं ॾिठे जो खेसि शहीद कयो वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत जूं समूरियूं शाहिदियूं मिटायूं वयूं। अॼु बेनज़ीर भुट्टो नाहे पर जमहूरियत लाइ 58 टुबी नाहे ऐं जमहूरी निज़ाम मौजूदु आहे। बेनज़ीर भुट्टो पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई मुल्क खे मज़बूत बणाए पई। I know my foes are waiting for me to slip. Don't know then who can be amongst them. There may be somebody there with a bullet. बेनज़ीर जाने वतन है, बेनज़ीर जाने वतन है, बेनज़ीर जाने वतन है, बेनज़ीर जाने वतन पुंजा जवन नाल सुपन है, बेनज़ीर जाने वतन पुंजा जवन नाल सुपन है, बेनज़ीर जाने वतन है, बेनज़ीर जाने वतन है। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71वीं सालगिरह अॼु मल्हाई पई वञे। 21 जून 1953 ते कराची में जनम वठंदड़ बेनज़ीर भुट्टो आलमी तौर मुल्की सियासत में पंहिंजे वालिद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वांगुरु हिकु निरालो ऐं निमाया हैसियत रखंदड़ शख़्सियत हुई। सिंध जे समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स में सालगिरह तक़रीबूं कोठायूं पियूं वञनि। लियारी जे इलाइक़े चाकीवाड़ा में पीपल्स पार्टी जो जलसो थींदो। जलसे खे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उम्मीद बहादुरी ऐं हौसले जो किरणो हुई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद राणी खे भेटा पेश कंदे चयो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान खे साइंसी, इक़्तिसादी ऐं सनअती शोबनि में अॻिते वधायो। बीबी शहीद रवादारी ऐं इतिहाद अवाम जी तहफ़ुज़ ऐं जमहूरियत जी मज़बूतीअ लाइ अणथक जदोजहद कई। बीबी शहीद हिकु अहिड़ो पाकिस्तान जो ख़्वाबु ॾिठो जिथे ख़ुशहाली हुजे ऐं को बि पोइतो न रहिजे। हूअ हिकु जहिड़नि हक़नि ऐं फलाही रियासत जे क़याम लाइ ऐं नाइंसाफ़ी ऐं इस्तिसाल ख़िलाफ़ पंहिंजी जिदोजहद जारी रखंदा। सिंध असेंबली में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जो केक काटियो वियो। आसफा भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71वीं सालगिरह जो केक काटियो। तकरीब में वरी वज़ीर मुराद अली शाह, निसार खोड़ो, काइम अली शाह, स्पीकर अवैस कादिर शाह, सूबाई वज़ीरनि ऐं PP MPS शिरकत कई। उन खां अॻु ऐवान में अचण ते वरी वज़ीर मुराद अली शाह, पीपल्स पार्टी MNA आसफा भुट्टो ज़रदारी खे भली कार कई। आसफा असेंबली जे गैलरी मां ऐवान जी कार्रवाई ॾिठी। लखी गुलाम शाह भरिसां माड़ी थाणे जी हद में जवाबदार जी फायरिंग में 3 भाइर क़त्ल। कलर ॻोठ में हथियारबंदनि घर में सुतल घर धड़नि ते फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें 3 सगा भाइर हबीबुल्ला, अमानुल्ला ऐं नसरुल्ला मारिजी विया। पुलिस मूजिबि ब्रोही बिरादरीअ जे 2 धुरनि में संगावती तकरार तां छेड़ो हलंदड़ हो, जंहिं करे वाक़ियो पेश आयो आहे। कारो जे ॻोठ नबन चांडियो में अफ़सोसनाक वाक़ियो। करंट लॻण सबबि माउ 2 धीअरुनि समेत फोत घर में बिजलीअ जे बोर्ड में पखे जी तार लॻाइण दौरान औरत खे करंट लॻो। माउ खे बचाइण जी कोशिश कंदे 2 धीअरूं बि तार में विछड़ी पयूं। करंट लॻण सबबि माउ ऐं संदसि 2 धीअरूं हयाती विञाए वेठियूं। फोतुनि में मरियम चांडियो, ज़ुबैदा चांडियो ऐं ज़ाहिदा चांडियो शामिल।
डेरा अलैयार भरिसां चोरनि ऐं भाॻियुनि विच में फायरिंग दौरान हिकु औरत मारिजी वई। ॻोठ शाहनवाज़ रिंद में आबदा रिंद गोलियुनि जो ख़्वाज बणिजी वई। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति गर्मी जो ज़ोर ॾिठी वियो। माण्हुनि जी मुखनि ते मुरकूं पखेड़जी वियो। केतिरनि इलाइक़नि जी बिजली बंदि थी वई। सखर, लाड़काणो, कंबर, रतोदेरो, कंदकोट, उबाबड़ो, वार, फरीदाबाद, नव अमरोड, थड़ी, मोहब्बत, कंजारू, किंगरी, भैयार रोड ऐं ॿियनि शहरनि में ककर वसी पिया। रानीपुर, हिंगोरजा, रिपड़ी, डेपारजा, टिकराटो, सिजावल जोणे जो, दोदापुर, भंगोबिहन, गढ़ी हसन ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी हवा सां गॾु किथे हल्की त किथे तेज़ बरसाति पई। तूफ़ानी हवा सबबि केतिरनि इलाइक़नि में कचनि ऐं कखावनि घरनि जूं छितूं ऐं छपरा उॾामी विया। फ़सुल खे नुक़सान जो ख़दशो।